दहशतगर्द बारूदी मवाद सूदो लाहौर में दाख़िल थी चुका आहिनि। पंजाब जे निगरान हुकूमत पीटीआई जे मीनार पाकिस्तान जलसे में दहशतगर्दी जो ख़तरो ज़ाहिर कंदे थ्रेट अलर्ट जारी करे छॾियो। जलसे लाइ कारकुननि जी आमद जारी। पीटीआई अॻुवाणनि फवाद चौधरी ऐं हमाद अज़हर चयो आहे त जलसे खां अॻु कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। मुल्क खे पुलिस स्टेट बणायो वियो आहे। असां वटि सीसीपीओ खां वठी समूरनि अलकारनि ताईं जा तफ़सील मौजूदु आहिनि। खेनि हिसाब ॾियणो पवंदो। कारकुन समूरी रणडकूं टोड़े मीनार पाकिस्तान जे जलसे में शिरकत कंदा। अॼोको जलसो ज़ुल्म जे निज़ाम ते चमाट साबित थींदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी लाहौर जे थाणे ते दाख़िल 3 केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। इमरान खान सख़्त सिक्योरिटी में लाहौर जे रेस कोर्स थाणे ते दाख़िल 3 केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थियो। इमरान खान दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो त रेस कोर्स थाणे ते दाख़िल 3 केसिस में खेसि गिरफ़्तार करण जो ख़दशो आहे। अदालत खे इस्तदा आहे त हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई वञे। अदालत इमरान खान जी 4 अप्रैल ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि हिदायत कई त कंहिं बि ॿुधणी ते गैरहाज़िर नाहे रहणो। मुल्क जो गदार मीनार पाकिस्तान जहिड़े पाक जगह खे पंहिंजे कूड़ लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। मुल्क ख़िलाफ़ कम कंदड़ एजेंट खे मीनार पाकिस्तान जे जलसे जी इजाज़त न हुअणु घुर्जे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह बयान जारी कंदे चयो त इमरान खान आइन कानून सचाई तोशाखाना फॉरेन फंडिंग ऐं टीरियान न्याज़ी केसिस खां छूट हासिल करणु चाहे थो। खेसि पहिरियां अमरीकी लाबी फरमाननि खां त तोहफ़े खे हक़ीक़ी आज़ादी हासिल करणु घुर्जे। इमरान खान जी हक़ीक़ी आज़ादी जानवर न्यूट्रल ऐं जनरल बाजवा जी ताहयात एक्सटेंशन खां थींदे मोहसिन नकवी ऐं अमरीकी माफ़िन ताईं पहुची हक़ीक़ी तौर दफ़न थी चुकी आहे। हक़ीक़ी आज़ादी जो जनाज़ो अॼु राति मीनार पाकिस्तान ते पढ़ियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मीनार पाकिस्तान में फॉरेन फंडिंग तोशाखाना जी चोरी ऐं टीरियान खे पंहिंजो करण ते बि रोशनी विधी वञे। क़ौम खे ॿुधायो वञे त 4 साल महांगाई बेरोज़गारी ऐं तबाही जी दुबण में मुल्क खे धिकियो वियो। जेको मुल्क खे तबाह करे उहो रुगो फ्राडी ऐं दहशतगर्द हूंदो आहे। इमरान खान जे फोकल पर्सन हसान न्याज़ी जी कोयटा ऐं इस्लामाबाद में दाख़िल केसिस में ज़मानत मंज़ूर। कोयटा जे जुडिशल मजिस्ट्रेट हसान न्याज़ी जी 1 लख रुपयनि जे मुचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। हसान न्याज़ी ख़िलाफ़ 18 मार्च ते कोयटा जे एयरपोर्ट थाणे ते केस दाख़िल कयो वियो। खेसि गुज़िरियल ॾींहुं 1 ॾींहं जे राहदारी रिमांड ते कोयटा पुलिस हवाले कयो वियो हो। इस्लामाबाद जी अदालत बि हसान न्याज़ी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 30,000 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जी हिदायत। मुल्क की सालमियत से खेला जा रहा है। वो इस मुल्क के पूरे इस निजाम के साथ एक घिनौनी साजिश उसके खिलाफ की जा रही है। और वो साजिश जो है साजिश बैरूनी है, लेकिन उस बैरूनी साजिश में जो लोग इस्तेमाल हो रहे हैं और वो जानबूझ के इस्तेमाल हो रहे हैं वो हमारे अपने पाकिस्तानी हैं। और ये कोई स्मॉल गेम नहीं थी, ये एक लार्जर गेम थी। और मैं कहता हूं बिल्कुल कि इस पे बाकायदा इस पे फैक्ट फाइंडिंग कमीशन बनाया जाए कि कौन कौन इस लार्जर गेम का हिस्सा रहे हैं, कौन कौन लोग हैं जो चाहते हैं जानबूझकर कि इस मुल्क को नुकसान पहुंचाया जा सके। हर मुमकिन कोशिश की जा रही है इस मुल्क को कमजोर करने की। सूबाई वज़ीर शर्जील मेमण मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़ अंसरनि खे वाइको करण लाइ फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो त हिक सियासी पार्टी मुल्की सलामती सां खेॾी रही आहे, जंहिंमें पंहिंजे माण्हुनि खे इस्तेमाल कयो पियो वञे। परॾेही साज़िश में मुल्क जा मुहरा इस्तेमाल थी रहिया आहिनि। फैक्ट फाइंडिंग कमीशन ज़िम्मेवारनि जो ताइन कयो वञे। शर्जील मेमण पारां सदर आरिफ अलवी ख़िलाफ़ मुआख़ज़े जी कार्रवाई शुरू करण जो बि मुतालबो। तहरीक इंसाफ पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन मुलतवी करण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। पंजाब असेंबली जे स्पीकर सिब्तैन खान, उमर असद ऐं मियां मोहम्मद रशीद पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत पंजाब
केपी जे निगरान हुकूमतुनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त इलेक्शन कमीशन अदालती फ़ैसिले ऐं आइनी मैंडेट जी भञकड़ी कई। चूंडूं मुलतवी करण वारो फ़ैसिलो कालादम करार ॾेई शेड्यूल मूजिबि 30 अप्रैल ते इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो वञे। महांगाई ते ज़ाब्ते लाइ हुकूमत क़दम खणी रही आहे। तारीख़ में पहिरियों भेरो मुफ़्त अटो ॾिनो पियो वञे। अटे जी विच में शिकायतूं साम्हूं अचण बाद पाण दौरो करे रहियो आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं सरगोदा में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म सरगोदा में लॻायल अटे जे स्टॉल ते इंतज़ामनि ऐं अटे जे मयार जो बि जाइज़ो वरितो। कराची में हर शइ मुक़रर अघ खां ॿीण ते महांगी मिली रही आहे। डिप्टी कमिश्नर्स, असिस्टेंट कमिश्नर्स ऐं प्राइस कंट्रोल अथॉरिटी वारा छा करे रहिया आहिनि? इंतिज़ामिया मार्केट वञे ऐं आम वाहपे जी शयुनि जा अघ चेक करे। गवर्नर सिंध कामरान टिसूरी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त महांगाई जे तूफ़ान खे रोकण लाइ ऑर्डिनेंस ते सही कई हुई, पर अफ़सोस आहे त उन ते अमल न पियो थिए। वॾे वज़ीर खे ख़त लिखंदुसि त सरकारी तोड़े निजी सेक्टर में कमु कंदड़ मुलाज़िमनि जी पघार में 35 खां 40% ताईं वाध कई वञे। सिंध हुकूमत अस्पतालुनि मां लाश खणण लाइ मयत गाॾी सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे 29 ज़िलनि में 25 मयत गाॾियूं फ़राहम कयूं वेंदियूं। सेक्रेटरी सिहत सिंध हाईकोर्ट में एम्बुलेंस सर्विस फ़राहम करण वारे केस जी ॿुधणी दौरान रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिबि मयत खणण लाइ एम्बुलेंस न पर मयत गाॾी ॾिनी वेंदी। सिहत वारे सेक्रेटरी ठट्टे सिविल अस्पताल में बीठल एम्बुलेंसिस बाबति तफ़सील फ़राहम कंदे चयो त ठट्टे जी अस्पताल में बीठल एम्बुलेंसिस सेंटर लाइज़ेड पोल में शामिल करणियूं आहिनि। 52 नयूं ऐं 25 पुराणियूं एम्बुलेंसिस ठीकु करे सेंटर में शामिल कयूं वेंदियूं।